अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ताड़ी सिराहुद न्यू मैरान न्यूज़ रोकयूं था खबरन डा खबर शामिल की पिया तलार में रिपोर्ट मोहम्मद अनीक मलाजी ज़िले इंतजामिया बदीन पारा रोज़मर्रा के इस्तेमाल की शहन के अग मुकर्रर करे छॾिया आहिनि और इस सिलसिले में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन काशिफ रज़ामंगी की ज़ेर सदारत दरबार हाल में वापारी तंजीमन के अगवानन से गॾिजाणी मुनक़द कई वई। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन काशिफ रज़ामंगी चयो त हुकूमत की कोशिशुनि सां महांगाई ते घणे भागे ज़ाब्तो अची चुको आहे। पेट्रोलियम मसनूआत जा अघ भी घटिजी विया आहिनि। तेल जे अघनि जी घटिजण जो फ़ाइदो अवाम खे ज़रूर ॾिनो वेंदो। उन सिलसिले में हुकूमत सिंध जी हिदायतुनि तहत वापारी तंजीमन सां गॾिजी इतफ़ाक़ राय सां अघ मुक़रर कया विया आहिनि। ऐं चयो त दुकानदार अघ वारी लिस्ट पंहिंजे दुकाननि ते नुमाया जायुनि ते लॻाइनि ऐं शहरियुनि खे पिणु मशवरो ॾींदे चयो त हू रोज़मर्रा जे इस्तेमाल जी शयुनि ख़रीदारी वक़्तु दुकानदार खां पको बिल वसूल कनि। सरकार पारां जारी थियल अघ में फ़र्क़ु हुजण जी सूरत में लाॻापियल तालुके जे असिस्टेंट कमिश्नर खे शिकायत ॾियनि। तव्हां जी शिकायत ते बर वक़्तु नोटिस वरितो वेंदो।